बुधायो पंहिंजे तरफ खां आया हो तॾहिं बि ॻाल्हि ॿुधायो टिनी फरिश्तनि चयो आया पंहिंजे तरफ खां हो पर इजाज़त मालिक खां वठी आया हो आया पंहिंजे तरफ खां इजाज़त मालिक खां वठी आया हो सोने खलील चयो हटी वञो दरमियान मां हटी वञो मां ॼाणा मुंहिंजो रब ॼाणे जेकॾहिं मुंहिंजो यार इन में राज़ी आहे त खलील खे कोई एतराज़ नाहे अज़ीज़ाने मन सुने खलीलुल्लाह पंहिंजे इश्क व मोहब्बत जो अंदाज़ इन अंदाज़ में दस्यो होॾा मके जे सरज़मीन ते हली आहे हिकिड़ो खलील मुंहिंजे मुस्तफ़ा करीम बनायो आहे जंहिंजो नालो अबू बकर आहे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह जो नारो लगायो आहे मुशरिकीन मक्का कुफ़ार मक्का पंहिंजा हथियार खणी करे मुंहिंजे करीम आका सलात व सलाम जे मथा हमलो करण जे लाइ अची विया अबू बकर सिद्दीक़ या छाती टेड़ी करे बीही रहियो आहे बाज़ू टेड़े बीही रहियो आहे दुश्मनन महबूबन करीम अलैहिस्सलातु व सलाम खे छॾे करे सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे मथा हमलो कयो आहे हमलो करे एतिरो हमलो कयो ज़ख्मी करे बेहोश करे छॾियो सिद्दीक़ अकबर बेहोश थी वियो आहे अम्मा अची वई आहे अब्बो अची विया पंहिंजे घरड़े ॾे खणी आया अम्मा महटे रही आहे पेरनि खे महटे रही आहे अब्बो पानी मथों खयो बीठो आहे असांजे बचड़े खे केॾी महिल होश थो अचे हिक माउ जी तमन्ना हिक पीउ जी तमन्ना लेकिन जीअं सैयदना सिद्दीक़ अकबर जी अख खुली आहे अम्मा थी चवे बचड़ा हे पानी मौजूद आहे अब्बो थो चवे बचड़ा हे खीर मौजूद आहे लेकिन सिद्दीक़ अकबर जवाब ॾेई हटी वञो ॿुधायो त मुंहिंजो मुस्तफ़ा काथे आहे अज़ीज़ाने मन सिद्दीक़ जो लक़ब इएं ई कोन मिलियो आहे सिद्दीक़ जो लक़ब इएं ई कोन मिलियो आहे हज़रत मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते पहुतो आहे अल्लाह तबारक व तआला जे दरबार में अल्लाह जे दरबार में कलाम थी रहियो आहे हज़रत मूसा कलीमुल्लाह के हुक्म थी रहियो आहे ऐं मुंहिंजा कलीम हे इलाइका हे इलाइका हे इलाइका मां ख़ुदा पंहिंजे प्यारनि खे ॾींदुसि मूसा कलीमुल्लाह मोटी करे कोहे तूर तां पंहिंजे बनी इसराइल क़ौम जे बुधायो मुझे रब फरमायो ही इलाइका मां पंहिंजे प्यारनि खे ॾींदुसि पंहिंजे क़ौम अर्ज़ कयो ऐं अल्लाह जा नबी रब जे दरबार में अर्ज़ कर असां बि त उन जा बानायूं असांखे ई ॾेई छॾे इहा हुकूमत असांजे हवाले करे छॾे सुहिणो कलीमुल्लाह रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में वरी मोटी अर्ज़ करण लॻो आहे या अल्लाह मुंहिंजी उम्मत अर्ज़ करे रही आहे या अल्लाह इहे पंहिंजे प्यारनि जे नाले सां रखियल इलाइका ये असांखे अता फरमा जवाब मिलंदो आहे ऐं मुंहिंजा सुहिणा कलीम तुंहिंजे उम्मत खे मां रब सुञाणा थो जॾहिं तूं चवीं थो जंग जे लाइ जॾहिं तूं चवीं थो दुश्मननि सां विढ़ण जे लाइ त तोखे जवाब ॾियनि था इज़हब अंत रब्बुक फक़ातिला ऐं मूसा तूं ॼाण तुंहिंजो रब ॼाणे असांजो छा वञे ऐं मूसा कलीमुल्लाह पंहिंजे ग़ुलामनि खे वञी ॿुधा ये इलाइका ॾींदुसि ज़रूर मगर उन्हनि प्यारनि खे ॾींदुसि जंहिंजे पेट सां पत्थर बधल हूंदा बबडी हम मानी कान खाधी हूंदो पर महबूब ऐलान कंदो जान कुर्बान करे यार जे कदमनि में पहुची वेंदा मौला उहे केर हूंदा मौला उहे केर हूंदा वयत्तबिऊन रसूल नबीयल उम्मी उहे मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा करीम जा दीवाना हूंदा अज़ीज़ाने मन गौर कर अज़ीज़ाने मन गौर कर मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना अल्लाह जे ज़ात बाबरकात ऐलान कयो मूसा कलीमुल्लाह ॻाल्हि कई लेकिन उन ॻाल्हि ॾे निहार उहे इलाइका कंहिंखे था मिलनि उन्हनि इलाइकनि ते बादशाही केर करे रहियो आहे अञा जे सादर लफ्ज़न में तोखे चवां त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हिजरत जी रात अबू बकर सिद्दीक़ सां गॾिजी करे जॾहिं उन ग़ार मां 3 रातियूं रही करे निकिता अञा अॻिते आया मदीने कोन पहुता दरमियान में उम्मे मअबद जो घर आहे अञा उम्मे मअबद जे घर ताईं बि न पहुता त सुणे अबू बकर सिद्दीक़ पोइते निहारियो
निहारे अर्ज तो करे आका थी सके थो महसूस तो कया तको दुश्मन पांजो पीछो करे रहो या रसूल अल्लाह को दुश्मन अची रहो एतरे में मुझे करीम आका जमाली निगाहुन सा सदाई हुजूर निहारो जडे अबू बकर सिद्दीक चयो आका को पीछो करे रहो तो मुझे महबूब करीम जलाली निगाह साही पोइते निहारियो तो पोया घोड़े सवार अची रहो जो नालो सुराका बिन मालिका हबीबन करीमन दे अची रहो जासूसी करे रहो अबू जहल जे तरफ आयो अबू लहब जे तरफ आयो उतबे शेबे जे तरफ आयो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जासूसी करण जे लायो मुझे मुस्तफा जी निहारियो यार जे अखिन में यार जे को रंग रखियो उन जो अंदाज निहार मुझे मुस्तफा निहारण जी देरा अल्लाह जो हुक्म थी वयो जमीन उन घोड़े के गिहण शुरू कयो पोया आयो जासूसी करण मुझे मुस्तफा जी थक जी तो कोन पौधा हो ना यार केतरो टाइम में ही सको था अल्लाह अकबर ओ लगी तुझी तार आजन खे दुनिया में उग दीवाना लगी तुझी तार आजन खे दुनिया में उग दीवाना असहाबी पहरियो नंबर असहाबी पहरियो नंबर प्यार में हुआ परवाना लगी तुझी तार आजन खे ओ यूसुफ ले यार हुई हिकड़ी जुलेखा दीवानी यूसुफ ले यार हुई हिकड़ी जुलेखा दीवानी हे मुल्क सजो महबूबला मलाइक भी मस्ताना लगी तुझी तार आजन खे मुझे करीम जी निगाह पैया मुझे करीम जी निगाह पैया जलाल वारी निगाह पैया जिया सुराका ते निगाह पैया घोड़े ते सवारा जमीन गिहण शुरू कयो सुराका दिसी रहो मुझो घोड़ो जमीन दोस्ती रहो डिठई त बी काई वाट काने निहारे चवे तो ओ रहमतल लिल आलमीन हथड़ा बदी चवे तो आका अज माफी मिले वरी कोन कंदुस जासूसी करण आयो वा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो कीमती लफ्ज़ प्याचन खौर कजो जासूसी करण आयो हुजूर जलाली निगाह सा निहारियो जो तो मुझे मुस्तफा जी हिकड़ी निगाह कमा जमाल वारी हुंदी हिकड़ी जलाल वारी हुंदी निगाह जलाल वारी थी घोड़ो जमीन दोस्ती रहो अर्ज तो करे सुना हे दफो माफी मिले हे दफो माफी मिले वरी इए को न कंदुस वाह मुझा आका आए है सिंधी में चवा उर्दू में चवा सिंधी में चवा इए के रुकंदो बियो कहे सा वफा जिया आगे वफा कई सुने मुस्तफा इए के रुकंदो है बियो कहे सा वफा ये के रुकंदो बियो कहे सा वफा जिया आ है वफा कई मुझे मिठड़े मुस्तफा ये के रुकंदो मुझे आका निहारे फरमाए सुराका सुराका वंज तो के इजाजता तुझे बाहुन में किस राजा कंगण हुंदा
गौर त कर दुश्मन अची रहियो आहे दुश्मन पोयों जासूसी करे रहियो आहे मुझे मुस्तफ़ा निहारियो आहे हुन अर्ज़ कयो आहे माफ़ीअ जी तलब कई आहे मुझे मुस्तफ़ा करीम जे निगाह दे निहार मुझे आका जे प्यार दे निहार मुझे मुस्तफ़ा जे इल्मे ग़ैब दे निहार मुझे मुस्तफ़ा करीम जे शान दे निहार उन दुश्मन थी अचण वारे खे चवनि था वञ तोखे इजाज़त आहे तुंहिंजे बाहुनि में किसरा जा कुंगर तुंहिंजे बाहुनि में किसरा जा कंगण हूंदा अंदाजो लगा दुश्मनन मक्के मां कढियो आ मुस्तफ़ा करीम दुश्मन दे निहारे रहियो आ सुपर पावर जी अज सुपर पावर अमेरिका उन वक्त में सुपर पावर फारस होयो सुपर पावर जा कुंगरा सुपर पावर जो किसरा उन किसरा जा जेके कंगण मुझो आका हिकड़े आम माण्हू के चई रहियो आ त तुझे बाहुन में हूंदा मुझो मुस्तफ़ा दिसी रहियो आ ए मां मुस्तफ़ा जो दीवानो भी बनबो छो त जलाली निगाह मुझे मुस्तफ़ा जी जो पई नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात के इहा भी खबर जरा गौर त कर इहा भी खबर आयो आ त दुश्मन मोटंदो त रब इन के कबूल कंदो छो त निगाहे मुस्तफ़ा जो घुरी छडियो आ निगाहे मुस्तफ़ा जो त उन जे मथा असर थी वयो आ अल्लाह जे ज़ात में कबूल थी वयो आ मुझे मुस्तफ़ा के इहा भी खबर त इहो फारस फतेह थींदो किसरा के फतेह थींदी किसरा जा कंगण भी ईंदा मुझे मुस्तफ़ा के इहा भी खबर आ इहो इहो केर नालो वरतो गालायो हिंजर नालो याद कोन उस जो गाल सुराका बिन मालिक चो सुराका बिन मालिक मुझे आका के खबर आ सुराका बिन मालिक उते सी जेरो रहंदो सुराका बिन मालिक जे जिंदगी जी भी मुस्तफ़ा के खबर आ मुझे मुस्तफ़ा के इहा भी खबर आ इहो इलाइको जेको मूसा कलीमुल्लाह के रब न दिनो मुझे उमर के रब दई छडींदो मुझे करीमा काले सलात व सलाम के खबरा सिंधी में खुला नबी महेसर जो शेर चवा त मुझो मुस्तफ़ा थो गुजाराज जाने मुझो मुस्तफ़ा थो गुजाराज जाने उहो भी पुजाने जो थी तो सुभाने मुझो मुस्तफ़ा थो गुजाराज जाने हज़रत उमर जे दौर में जॾहिं किसरा फतेह थियो आ माले गनीमत आयो आ जरा गौर त कर मुझे मुस्तफ़ा जे दीवानन दे निहार त सही किसरा फतेह थियो आ किसरा जो माल अची पहुतो आ जे वक्त में माले गनीमत आडो आयो आ हज़रत अमीर उमर जी निगाह कंहिं शइ ते नाहे पाण पुछंदा ॾियो ख़बर कंगण काथे हन सजो माले गनीमत आडो पिया पाण फरमाइंदा कंगण काथे हन चो त सुने अमीर उमर के खबर आ मुझे मुस्तफ़ा जे जुबान के अल्लाह कुन फयकून बनाए छडियो आ अमीर उमर जो अकीदो आ अमीर उमर जो इहो यकीन आ एतरे में हिकड़ो पोइते पियल सहाबी उन मल सवारी ता लहंदो आ उन जे हथ में का शय हुंदी आ खणी अचे आडो पेश कंदो आ खोलियो वींदो आ त उहो ई कंगण जडे अमीर उमर जे हथ में कंगण ईंदा हन पाण वडे आवाज सां सॾु कंदा हन वडे आवाज सां सॾु कंदा हन ऐन सुराका बिन मालिक काथे आ सुराका बिन मालिक उन उम्र ताईं पोढ़ो थी चुको आ कमजोर थी चुको आ वडी ताकत जिस्म में नाहे हेठ कंधड़ो करे इंदो आ होड़िया होड़िया टेकुन ते इंदो आ खबर नाहे अमीर उमर छा जे ला घोरायो आ जेडी मल भर में इंदो आ निहारे चवंदो आ सुराका हेडे त निहा सुराका पंहिंजो बाहू मथे खण हथड़ा मथे कंदो आ जियों उनके कंगण पवंदा हन उहो कुराड़ो उहो ज़ईफ इश्क में जवान थी वेंदो आ आवाज़ बुलंद चवंदो आ जियों जियों आसमान जे हेठां जुड़ जे टाइम ते गोड़ ठका वॾींदी आ ये नारो हणी चवंदो आ त सदक़त या रसूल अल्लाह मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो मुझो मुस्तफ़ा ओहो आ जेको ईंदड़ वक्त भी ॼाणंदो आ ईंदड़ राज भी ॼाणंदो आ छा ओ पुलिस लाइन नवाब शाह जे अंदर इन दीवानन जे मथा नज़र न रखियो वेठो आ
मुझो महबूब सब जाने तो मुस्तफा के सब खबर आ रुगी तू थोड़ो पांजे पान दे निहार रुगी थोड़ो अंदर में झातड़ी पा अजीजा ने मन केडो को केडा हलियो विस दाल घणे को घणी टिड़ी वई लेकिन मां मोटी वरीब पांजे मौजू ते इंशाअल्लाह ताला जरूर मोटी दुस त मुझे सोहणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो ओ प्यारो सहाबी सैयदना अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु ताला अन्ह ने जरा हिकड़ी निगाह त कर हिकड़ी निगाह कर जह वक्त में हाने सफा सादे नमूने सा समझाए एड़ो समझाए जो तुझे दिल में अगर जरे जे बराबर भी गैरा अज ओ निकरी वने अल्लाह जो कुरान खोले वनी पढ़ जा जेडी महल मुकाम ते मैयत के दफन कंदा हो विंदा हो न मुकाम ते जडे मैयत के लहद में लाहींदा हो लहद समझो था जडे लहद में लाहींदा हो उन मल छा पढ़ंदा हो टे भितरड़ा हथ में खणी करे छा पढ़ंदा हो तहां जवाब दियो अदा सजन साईं जा फकीर असां तो उते भी हुकूमत ऐं सियासत जूं ॻाल्हियूं कंदा हूं वेठा कबरुनि जे विच में हूंदा हूं ॻाल्हियूं सियासत जूं कंदा हूं इहो सच आहे ॻाल्हाए इहो सच आहे हालांकि मुकाम ते वञण जो हुकुम आहे मुकाम ते वञण जो हुकुम आहे हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर छाजे ला वञण जो हुकुम आहे त मुकाम ते वञो उन कबरुनि खे ॾिसी इबरत हासिल कयो अगर तव्हां खे जवानी आहे जवानीअ ते नाज़ आहे त कबरुनि ॾे निहारे तसवुर कयो त मूंखां वधीक जवान अॼु हिन मिटीअ जे हेठों सुता पिया आहिनि अगर तव्हां खे हुस्न ते नाज़ आहे त दिलि में ख़्याल कयो मूंखां वधीक हज़ारे हसीन हिते सुता पिया आहिनि अगर तव्हां खे दौलत ते नाज़ आहे त दिलि में ख़्याल कयो मूंखां वधीक दौलतमंद जो हिन मिट्टीअ जे हेठों सुता पिया आहिनि अगर तव्हां खे कुर्सीअ ते नाज़ आहे त तव्हां सोचो मूंखां वधीक कुर्सियुनि वारा बादशाह मिट्टीअ जे हेठों सुता पिया आहिनि मुक़ाम में इन जे लाइ वञिबो आहे त अॻे सफ़र जी तयारी करण जे लाइ पंहिंजे पाण खे अहसास ॾियारबो आहे गुनाहनि खां निदामत पैदा थिए ख़ुदा जो ख़ौफ़ अंदर में पैदा थिए आख़िरत जी तयारी शुरू थिए मुक़ाम ते इन लाइ न वञिबो आहे त नवाज़ शरीफ़ छा थो चवे मुशर्रफ छा थो चवे ऐं अदो इमरान छा थो चवे ज़रदारी साहब छा थो चवे न मुंहिंजा दोस्त मुकाम ते इन्हनि जे लाइ न वञिबो आहे जॾहिं मुकाम ते वञी तवज्जह कंदो कर अल्लाह जो ज़िक्र कंदो कर इस्तग़फ़ार पढ़ंदो कर ऐं जेका मैयत जी तदफीन थी रही आहे उन में वधी वधी करे हिस्सो वठंदो कर मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे त निहार केरु थो चवे त दुनिया जा वॾा माण्हू ख़ुशि नसीब आहिनि मां यकीन सां थो चवां त दुनिया जा ग़रीब वॾा ख़ुशि नसीब आहिनि मुंहिंजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ग़ुलाम सहाबा खे केतिरा ई सहाबी हुज़ूर जॾहिं क़बर में लहंदा त मुंहिंजो मुस्तफ़ा पंहिंजे हथड़नि सां पाण उन्हनि खे लाहींदो हो मां तोखां थो पुछां अॼु दुनिया जो अमीर आहे अॼु दुनिया जो वॾो ऑफिसर आहे या दुनिया जो वॾो दौलतमंद आहे भले अबे जो मैयत आहे पर पोइ बि नौकरनि जे हथों हेठि थो लहराए पाण काटन पायो ॿाहिरि बीठो आहे इहो कहिड़ो तुंहिंजो प्यार आहे इहा कहिड़ी तुंहिंजी सचाई आहे इहा कहिड़ी तुंहिंजी मुहबत आहे पंहिंजे अबे सां सचाई करण लाइ तयारु नाही दुनिया में तूं कंहिंसां सचाई कंदे अगरि तोखे सचाई करणी आहे अमीर पंहिंजी जॻह ते ऑफिसर पंहिंजी जॻह ते जॾहिं न कहीं लावारिस जो लाश कबर में लहे त तूं पंहिंजे कपड़नि ॾे न निहार तूं पंहिंजे पर्सनैलिटी ॾे न निहार तूं पंहिंजे उहिदे ॾे न निहार मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़ात ॾे निहारे सुन्नत जो तसवुर करे कबर में लही पंहिंजे हथनि सां उन मिसकीन खे लाहे पोइ ॾिस त तुंहिंजी रब इज़त घटि थो करे या ॾहूण ते मथे वधाए थो ॾेखारे ऐं मुसलमान इज्जत पर्सनैलिटी सुठनि रुॻी कपड़नि में कान हूंदी आहे यार जे प्यार में हूंदी आहे अर्ज पे कया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिं वक़्त में मज़ार जे अंदर मैयत खे लाथो वेंदो आहे टे भितरड़ा खया वेंदा आहिनि हिकिड़े भितरे ते पढ़ियो वेंदो आहे मिन्हा ख़लक़नाकुम ॿिए भितर ते पढ़ियो वेंदो आहे वफ़ीहा नुईदुकुम टे भितर ते पढ़ियो वेंदो आहे व मिन्हा नुख़रिजुकुम तारतन उख़रा मता इन खे एतिरो सम्झो त इहो अहम आहे तमामु ज़रूरी आहे हीअं जेको मूं पढ़ियो उहा ॻाल्हि पियो कयां पोइ जॾहिं मैयत खे लाहिबो आहे हिकिड़ो सेरांदीअ खां रखबो आहे हिकिड़ो विच ते रखबो आहे हिकिड़ो पेरनि खां थोरो पोइते करे रखबो आहे लेकिन इन में राज़ कहिड़ो आहे क़ुरान जे इन आयतुनि जी माना छा आहे मिन्हा ख़लक़नाकुम तोखे इन्हे मां पैदा कयो वियो व मिन्हा नुईदुकुम तोखे इन्हे में ई दफ़न कयो वियो आहे व मिन्हा नुख़रिजुकुम तारतन उख़रा तोखे इन्हे मां ई वरी उन ॾींहुं वापसि उथारियो वेंदो अञा सादन लफ़्ज़न में चवां त जंहिंजी मिट्टी
जंहिंजी मिट्टी जितों अल्लाह कबूल फरमाइंदो आ। इंसान मिट्टी जी पैदाश आ, जंहिंजी मिट्टी जितां रब कबूल फरमाइंदो आ, उन जी क़ब्र भी मुझो अल्लाह उते ही बनराईंदो आ। जेकॾहिं इहा ॻाल्हि सम्झ में अचई थी, हिकिड़े मिंट लाइ जवाब ॾे, सुहिणे अबू बकर जी क़ब्र किथे मौजूद आ? हिकिड़े मिंट लाइ जवाब ॾे, सुहिणे अमीर उमर जी क़ब्र किथे मौजूद आ? जेकॾहिं तुंहिंजी दिलि थी चवे त अल्लाह जो क़ुरान सचा, जेकॾहिं तुंहिंजी दिलि थी चवे अल्लाह जो क़ुरान हक़ आ, जेकॾहिं तुंहिंजी दिलि थी चवे इन में कोई न की शक आ, हटी वञ फिरके वारियत खां, हटी वञ पंहिंजे मामलात खां। सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती, कभी कागज के फूलों से। सच्चाई के कबूल कंदे अल्लाह जे कुरान के फॉलो कर, अल्लाह जे कुरान जे हुक्म के फॉलो कर। अल्लाह जो फरमायो आ, जंहिंजी मिटड़ी जिथों खजंदी आ उन जी तदफीन उते ही थींदी आ, उहो वरी उतां ही वथे उथंदो आ। हिकिड़े मिंट लाइ जवाब ॾे, अचो मदीने जे ताजदार जे हुजूर में हलूं। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में अर्ज कयूं, मुंहिंजा आका जंहिं तुंहिंजे घरड़े में अबू बकर सुतो पियो आ, जंहिं तुंहिंजे घरड़े में उमर फारूक सुतो पियो आ, मौला इन घरड़े जी का हैसियत भी आहे, इन घड़े जी का अहमियत भी आहे। मुझे मदीने जे मीर फरमायो, मां बैन बैती व मिंबरी रौज़त मिर रियाज़िल जन्नह। मुझे मुस्तफ़ा फरमायो, मां मुस्तफ़ा जे घरड़े खां वठी करे मां मुस्तफ़ा जे हिन मिंबर मेहराब मिंबर ताईं इहो सॼो टुकड़ो जन्नत जो आ। काथों जो टुकड़ो आ? वरी चो काथों जो टुकड़ो आ? पोइ मूंखे खुदा जे वास्ते जवाब ॾे, सुहिणो अबू बकर सिद्दीक़ आरामी त आहे पर काथे आ? उमर फारूक आरामी आ काथे आ? अञा तो के साधन लफ्ज़न में चवा, छा इन गुंबज़े खज़रा ते निगाह पवंदी आ, आशिक जा गुनाह लहंदा नी या न लहंदा आहिनि? जवाब ॾे। गुंबज़े खज़रा ते नज़र पवंदी वञे, दीवाननि जा गुनाह ईअं छणंदा वञनि जीअं मुद्दते वण पननि मां छणी पवंदा आहिनि। निगाह पाण वारे जा गुनाह छणी वञनि, जेको निगाह वारे आका जे हंज में सुतो पियो आ, ॿुधा त उन जो मक़ाम छा हूंदो? हिते वेठा आहियूं, फॉर एग्जाम्पल मिसाल थो ॾियां, हिते वेठा आहियूं के मौलवी, के फ़कीर, के नेक आबिद ज़ाहिद, के भला मूं जहिड़ा गुनाहगार भी हूंदा, खतादार भी हूंदा। पोइ मूंखे जवाब ॾे, अल्लाह जो क़ुरान हली रहियो आहे, अल्लाह जो क़ुरान हली रहियो आहे, मुस्तफ़ा जो शान हली रहियो आहे। अल्लाह क़ुरान में फरमायो, व इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिउ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। तव्हां ॿुधी रहिया आहियो, अल्लाह चवे थो मुंहिंजो क़ुरान तिलावत थींदो हुजे, ॿुधण वारो ॿुधी रहियो हुजे, मां रब तो फरमाया उन्हनि जे मथां रहमत जो नुज़ूल थींदो। हिते सभिनी जे मथां रहमत वसे थी या हिकिड़े ॿिनि जे मथां? जवाब ॾे। अञा सिंधीअ में तोखे चवां, जॾहिं न अल्लाह जे तरफ़ खां मींहुं वसंदो आहे कंहिं बाग़ जे मथां, गुलनि ते त वसंदो आहे, पर जे कंडा पासे में हूंदा आहिनि त उन्हनि खे छॾे वेंदो आहे या उन्हनि खे बि अॾे वेंदो आहे? जवाब ॾे। जेकॾहिं गुलनि जे भर में कंडा हुजनि त उन्हनि खे बि रब महरूम न करे, पर जेकॾहिं बाग़ जे अंदरि गुलाब जा गुल जे भर में मोतीअ जा गुल, राबेल जा गुल हुजनि, ॿुधा त उन्हनि में खुशबू हूंदी या कान हूंदी? ऐं मुस्लमान छा थियो अथई? ख़ुदा जे वास्ते हिकिड़े मिंट जे लाइ सोचे पोइ जवाब ॾे। उहो गुंबज़े खज़रा जिते 70,000 मलाइक सुबुह जो सलामी, 70,000 मलाइक शाम जो सलामी, उन गुंबज़े खज़रा में, उन गुंबज़े खज़रा जे महबूब जे भाकुर में केर सुतला? चो हिकिड़ो अबू बकर सुतला, हिकिड़ो सुहिणो उमर सुतला। पोइ जवाब ॾे दीवाना, मुस्लमान जवाब ॾे त मुंहिंजे हुज़ूर जे भला जेकॾहिं हूअं नथो दिलि चवई त न ई सही, पर इते अचे त क़बूल कर त सुता त यार जे कदमनि में पिया आहिनि त
महबूब जे पाड़े में न जेके मुझे मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाकुर में सुता पिया अचो रब जे कुरान ते अल्लाह जो कुरान तो चवे अफला यअलमु इज़ा बुसिरा मा फिल कुबूर हर मानू पंहिंजे पंहिंजे कब्र मां उथंदो राव साहब पंहिंजे कब्र मां उथंदो सही मुफ्ती साहब पंहिंजे कब्र मां उथंदो मुकाम पंहिंजे मां कब्र पंहिंजे मां जवाब दे मुझो मुस्तफा किथों उथंदो चो गुंबज़े खज़रा मां उथंदो मुखे जवाब दे अबू बकर सिद्दीक काथां उथंदो चो गुंबज़े खज़रा मां उथंदो उमर फारूक काथां उथंदो चो गुंबज़े खज़रा मां उथंदो तू असां पंहिंजे कब्रनि मां उथी करे महशर जे मैदान में हलंदासीं मुझो आका मुझे आका जा दीवाना जन्नत मां निकरी करे महशर में हली वरी जन्नत में वापस जुमले के वधाईंदो हला जुमले के वधाईंदो हला तो मुझे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जेकॾहिं तुंहिंजे अंदर में ख्याल पैदा थे त पोइ अहिड़ी जन्नत में मुझे मदीने जे ताजदार हसन ऐं हुसैन सोणे के जगह छो न ॾिनी ऐं मुसलमान मुझे मुस्तफ़ा के ख़बर आहे मुझे करीम मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम के ख़बर आहे इन करे त मुझे महबूब मुस्तफ़ा इमाम हसन ऐं हुसैन जे हवाले ई जन्नत करे छॾी जन्नत हवाले करे छड़ी छो त मुझा दोस्त अजीज टाइम थोड़ो न त कुरान जो आयतूं तिलावत कंदो वञा अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुअमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत युकातिलून फी सबीलिल्लाह फयक्तुलून व युक्तलून वअदन अलैहि हक्कन फित तौरात वल इंजील वल कुरान व मन औफा बिअहदिही मिनल्लाह फस्तबशिरू बिबईकुम अल्लज़ी बायअतुम बिही व ज़ालिका हुवल फौजुल अज़ीम अल्लाह फरमाए तो जन्नत मां दींदो हां लेकिन छाजे एवज सौदो कंदो हां माल वठंदो हां जानियूं वठंदो हां जानियूं ॾियण वारनि खे जन्नत माल ॾियण वारनि खे जन्नत लेकिन जवाब ॾे आबिदन खे भी जन्नत ज़ाहिदन खे भी जन्नत शहीदन खे भी जन्नत जन माल ॾिना तन खे जन्नत जन बच्चा ॾिना तन खे जन्नत लेकिन जवाब ॾे जॾहिं मुझो इमाम हसन ऐं हुसैन अञा मासूम हन न निमाज फर्ज थी आहे न रोज़ो फर्ज थियो आहे न हज फर्ज थियो आहे न ज़कात फर्ज थी आहे कुछ भी न थियो आहे मुझो मुस्तफ़ा जन्नत न ॾेई रहियो आहे जन्नत जी सरदारी ॾेई रहियो आहे मुस्तफ़ा जन्नत जी सरदारी ॾेई रहियो आहे दुनिया खे ॿुधाए रहियो आहे जन्नत बनाई मुझे खुदा है मालिकी मां मुस्तफ़ा जे हवाले रब करे छॾी आहे ऐं मुझा दोस्त अजीज अफ़सोस सां चवणो थो पए त वक़्तु ॾाढो तेज़ी सां पियो गुज़रे ऐं तव्हांजे टाइम जो बि अहसास आहे मूंखे पंहिंजे टाइम जो बि अहसास आहे लेकिन मां सादन लफ़्ज़नि में चई वरी पोइ ते मोटां निमाज़ हिते हींअर मौलवी साहब पढ़ाई नालो छा हो मोहम्मद अता मोहम्मद ताहिरी निमाज़ पढ़ाई जमायत उन जे पोयां निमाज़ पढ़ी जमायत उन जे पोयां निमाज़ पढ़ी हिक हिक हरफ जे एवज़ घणियूं नेकियूं मिलियूं गाल्हायो सही अता मोहम्मद तिलावत कई जमायत खामोश छो त इमाम जी तिलावत जमायत जी तिलावत सही अता मोहम्मद तिलावत कई हिक हिक हरफ जो 10 नेकियूं मिलियो भला इहा ई निमाज़ जेकॾहिं मस्जिद नबवी में हली पढ़जे त हिकड़ी निमाज़ जे एवज़ 50 ॾाढियां त चओ 50,000 निमाजुन जो सवाब वो राव साहब हली पढ़े या मौलाना नाले मिठो पढ़े या साईं सूफी साहब पढ़े या मौलाना दिलदार चांडियो जेको भी पढ़े हुजूर जे दर ते पहुतो लेखो कोने को एक निमाज जे एवज़ 50,000 ऐं मुसलमान खुदा जो खौफ कर ऐं मुसलमान कलमे वारा अखियूं खोल होशियारी थी समझदार थी जेकर तो असां जहिड़ो गुनहगार मस्जिद नबवी में पहुचे इमाम कहिड़ो भी आ हिक निमाज जे एवज़ 50,000 निमाजुन जो सवाब मिली रहियो आहे जवाब दे जन जो इमाम इमामुल अंबिया हुजे सरदारुल अंबिया हुजे अल्लाह जो महबूब हुजे इमामत मुस्तफा कराए मुक्तदी अबू बकर उमर उस्मान अली तलहा जुबैर हुजे ॿुधाए त उन्हनि खे 50,000 जो सवाब या अणखुट सवाब मिलंदो जमायत जे गलतिन जो जिम्मेवार इमाम जमायत जी गलती काउंट न होंदी है इमाम जी गलती काउंट होंदी है मुझा दोस्त अजीज तुझे मुझे गलतिन जो जिम्मेवार अग्या इमाम बीठो आ खणी वियो कम के सहाबा उहे जन जे गलतिन के केर खणी रहियो आ
जवाब दे मुर्शिद जे दरबार में हलंदा हूं छाजे ला हलंदा हूं मुर्शिदन जे पोयां नमाज पढ़ंदासी हिन पंहिंजे मस्जिद हिते भी सागी हुते भी सागी निस्बत जो मकाम निरालो आ अज़ीज़ाने मन मुर्शिद जे पोयां नमाज पढ़ंदा हूं कल्ब खे सुकून मिलंदो आ पर बुधा जन मुझे मुस्तफा जे पोयां नमाज़ूं पढ़ियूं तिलावत मुझो मुस्तफा करे आहा तिलावत मुझो मुस्तफा करे बुधण वारो अबू बकर उमर उस्मान अली हुजे तलहा जुबैर हुजे तिलावत मुझो मदीने जो ताजदार करे बुधण वारा हुजूर जा सहाबा हुजन अंदाजो लगा सजदो मुस्तफा जे सजदे सां गॾु हुजे अंदाजो लगा जन जा सजदा भी मुझे करीम मुस्तफा सा गॾु हुजन तू असा टाइम जे इंतजार में वेही करे पेश इमाम जो इंतजार कंदा हूं सहाबा ओहे जेके मुस्तफा जो इंतजार कंदा हन अज़ीज़ाने मल आखिरी जुमला चे मां उथण वारी कया मुखे जवाब दे जेको सज्जादा नशीन होंदो आ उन जी इज्जत केतरी कबी आ या हिक मुरीद के खबर होंदी आ सजण साईं जे फकीर खां पुज त सुणा साईं रहमतुल्लाह तआला अलैह जदे सजण साईं के सज्जादा नशीन बनायो दीवानन किए दिल खोले इज्जत कया छो न इज्जत कजे अकीदत एहतराम इहो होंदो आ जेको सज्जादा नशीन होंदो आ उनके इज्जत दिनी वेंदी आ छो त सज्जादा नशीन केर मुकरर कंदो आ छो जेको मालिक पाण होंदो आ खुदा जे वास्ते जवाब दे नबी मस्जिद मुझे मुस्तफा जिया मुसल्लो मुझे मुस्तफा जो आ इमामत मुझे मुस्तफा जिया जवाब दे पंहिंजे मुसल्ले ते इमाम थियण जे ला अबू बकर के हुक्म कह दिनो आ चो मदीने जे मीर सुणे दिनो आ मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पंहिंजे पाक हथड़न मुबारकन सा पंहिंजे पाक हुक्म सा सज्जादा नशीन बनायो आ सैयदना अबू बकर सिद्दीक के परी जुमलो थो चवा सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से हकीकत के तस्लीम करणो पवंदो सुने अबू बकर सिद्दीक बादज अंबिया अंबिया का बाद अगर को पहिरो कायनात जे अंदर को पहिरो इमाम बन्यो आ त उनके अबू बकर सिद्दीक चयो वेंदो आ मस्जिद मुझे मुस्तफा जी इमाम अबू बकर मुसल्लो मुझे मुस्तफा जो इमाम बनाए वियो अबू बकर जमायत मुझे मुस्तफा जी इमाम बनाए वियो अबू बकर अंदाजो लगा वधंदो हला बजाए वधण जे ए जुमले के चे मोटाया गुंबज़े खजरा मुझे मुस्तफा जो आ पर कदमन में सुतो पयो आ अबू बकर अम्मा आयशा सिद्दीका खां पुछ अम्मा आयशा सिद्दीका खां पुछ हबीबन करीमन के आखिरी 3 ॾींहं बुखारा अबू बकर के भी 3 ॾींहं बुखारा अबू बकर सिद्दीक सोहणे जी प्यारी न्याणी मदीने जे ताजदार जी प्यारी घरवारी तुझी अम्मा मुझी अम्मा बाबे जे करे बनिया अम्मा आयशा सिद्दीका तुझी मुझी अम्मा कहजे करे बनिया चो रब्बे जुल जलाल बनाए दिनिया अज़ीज़ाने मन अम्मा आयशा सिद्दीका 3 ॾींहं मुझे मुस्तफा करीम के डंदड़ मुबारक कौरो करे दिनो सवलो नरम करे दिनो ओहे 3 ॾींहं डंदड़ मुबारक अम्मा आयशा सिद्दीका सोने अबू बकर सिद्दीक के भी नरम करे दिनो महबूब पंहिंजे रफ़ीक़े आला ॾे वञन था ॾींहुं सूमर जो हूंदो आ अबू बकर सिद्दीक वञी रहियो आ ॾींहुं सूमर जो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यार भी उहो आ अल्लाह अल्लाह गार भी उहो आ त मज़ा डाहो थी ऐ दोस्त डाहो थी याद रखी छद दुनिया में कंहिंखे को तकलीफ़ ज़ख़म दींदो आ त उन खां तबीयत उन जो माइट मिट पुछंदो आ पर अबू बकर के जेकॾहिं नाग डंग हणंदो आ त तबीयत मुंहिंजो मुस्तफा पुछंदो आ तबीयत मुझो महबूब मुस्तफा पुछंदो आ अजीज़ाने मन दुनिया जे अंदर जेके तकलीफ़ इंदी आ त मरम पट्टी को पाड़े वारो या को दोस्त या को घर जो फर्द कराइंदो आ पर अबू बकर के तकलीफ़ इंदी आ त लोआ बेदहन मुझो मुस्तफा पाण लगाइंदो आ
आखिरी जुमलो चई मां हिन तकरीर के वाइंड अप करे खत्म कया दुनिया जा जेके निज़ाम हन मुझा दोस्त इहे निज़ाम इए ना हन कुछ निज़ाम अहिड़ा जिन में तब्दीली नामुमकिन आ जेकॾहिं मां तव्हां जे आॾो चवां 1 2 2 बिडू 7 त तव्हां छा चवंदव जवाब दियो चो तो खोड़ जो सफ़ा मुला कचो आ तहां त जा पर नंढड़ा ॿार बि चवंदा अणपढ़ियो आ 1 2 2 बिडू 7 पर जे मां चा 1 2 2 बिडू 5 तॾहिं बि नंढड़ा चवंदा त 5 वरी कीअं 1 2 2 बिडू 4 इएं न भला जेकर आहे को तव्हां वटि अकुलमंद को चवे त फलाणी शख्सियत जेका है उहा इन खोड़े के तब्दील करे इए करे सके थी त 1 2 2 बिडू 5 3 11 करे सके थी जवाब दियो त मां अॻिते वधंदुसि नथी करे सके अगर करे तो उनके अकुलमंद या बेवकूफ त पो तवज्जह कयो मुझे मदीने जे मीर जी ज़ाहिरी उम्र मुबारक 63 वरिया घणी गालायो घणी सैयदना अबू बकर सिद्दीक जी उम्र घणी 63 वरिया सैयदना उमर बिन खत्ताब जी उम्र 81 वरिया सैयदना उस्मान ज़िन्नूरैन जी 63 सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जी 63 मां हिकड़ो अजीब मंतिक मौजा दोस्त अजीज हिकड़ो मैथमेटिक्स जो फलसफो तव्हां के बुधाइंदो हला इन अंदाज में बुधाइंदो हला जेकॾहिं को तव्हां के चवे त गुल खां खुशबू के अलग कर जवाब ॾींदे गुल जिते हुंदो खुशबू उते हुंदी न खुशबू अलग थी न गुल अलग थींदो अजीजन मन 63 81 लेकिन अजीब अंदाज निहार 63 दे निहार 3 और 6 बराबर न मचो 3 और 6 बराबर सुने अबू बकर जी उम्र 63 3 और 6 बराबर नव सुने उमर जी 81 1 8 बराबर तू गाल्हाए त मां अॻिते वधा सुने उस्मान जी 63 3 और 6 बराबर हजरत शेर खुदा जी 63 3 और 6 बराबर नव घणा वरी चो इन नवन खे वरी ही फेरा 1 नवा नवा बिना 8 1 बराबर 3 27 7 2 बराबर 4 ना 36 3 और 6 बराबर 5 ना 5 और 4 बराबर 6 ना गाल्हा 6 ना 54 4 और 5 बराबर 7 नवा 63 3 और 6 बराबर 8 नवा 72 2 और 7 बराबर 9 नवा 81 1 8 बराबर 10 नवा 90 जीरे के हेड कर जे कदे नवन जे अंग के को ट्रेड़े नथो सके त मुझे मुस्तफा जे यारन के भी हुजूर खा को अलग करे नथो सके जेकर दुनिया जो कोई ताकतवर इन अंग के तोड़े सके तो त पो तसव्वुर भी करे सके तो जेकर नथो तोड़े सके त तसव्वुर करण छडे दे मुझे महबूब मुस्तफा जा यार भला थे जेको चैन सा प्यार कंदो आ पंजन वारे जो उनके प्यार नसीब थी विंदो आ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना हुजूर जे सहाबा सा प्यार कर हुजूर जे आल सा प्यार कर जे जो हुजूर जे सहाबा सा प्यारा जे जो हुजूर जे आल सा प्यारा उन जो हिते बेड़ो पारा तो होते भी बेड़ो शेर खुदा जो दीवानो हा शेर खुदा जो दीवानो आखिर में शेर चाहिए उथंदुस शेर चाहिए उथंदुस धात मुझा दोस्त तुझे दिल के तसल्ला पहुंचे सुकून पहुंचे तही जेके सोहने अब्दुल कादिर जीलानी जी यारी करण वारा हन ये चैन सा भी प्यार कंदा हन त पंजन सा भी प्यार कंदा हन मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी हो मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी हो लगा दो मिल के सब नारा अली मौला अली मौला अली मौला अली मौला मेरे दिल की सदाए सदा अली मौला पुकारूं
क्यों दर्द होता है। अरे नबी ने खुद पुकारा है, अली मौला अली मौला अली मौला अली मौला। सैया डेढ़ कला यार दी घड़ोली भर दी, हाँ एक यार दी घड़ोली हक मौला, एक यार दी घड़ोली भर दी, एक अल्लाह कनू में डर दी, एक मौला कनू में डर दी। हाँ माही यार दी घड़ोली अल्लाह अल्लाह यार दी घड़ोली हक मौला, माही यार दी घड़ोली भर दी। हसन हुसैन अली दा जाया, हसन हुसैन अली दा जाया, पार उम्मत दा सिर ते जाया, पार उम्मत दा सिर ते जाया। मैं कौली शाह दर्दी, मैं कौली शाह दर्दी। हाँ मैं यार दी घड़ोली अल्लाह अल्लाह यार दी घड़ोली हक मौला, माही यार दी घड़ोली भर दी। हिक अल्लाह कनू मैं डर दी, हिक मौला कनू मैं डर दी। हाँ माही यार दी घड़ोली अल्लाह अल्लाह यार दी घड़ोली। पीर पीरा हजरत मीरा, पीर पीरा पीर पीरा हजरत मीरा, पीर पीरा हजरत मीरा। नजर करे ता टुटन जंजीरा, नाम किथे जे टुटन जंजीरा। मैं मुर्शिद मुर्शिद हाय हाय, मैं मुर्शिद मुर्शिद कर दी, मैं हक सजन साईं कर दी, मैं मुर्शिद कामिल कर दी। हाँ माही यार दी घड़ोली अल्लाह अल्लाह यार दी घड़ोली हक मौला, माही यार दी घड़ोली भर दी। हिक अल्लाह कनू मैं डर दी, हिक मौला कनू मैं डर दी। हाँ माही यार दी घड़ोली भर दी, हाँ माही यार दी घड़ोली भर दी। हाँ सजी तकरीर जो निचोड़ ऐं मकसद जिंदगी बेबंदगी शर्मंदगी। ऐं मुंहिंजा दोस्त इन दुनिया जे अंदर सब कुछ मुझे अल्लाह तुझे ला पैदा कयो आहे, पर तोखे मुझे खुदा पंहिंजी याद ला पैदा कयो। इन एहसान के न विसार, इन कुर्ब के न विसार। ऐ मुझा दोस्त अगर चाही तो मुझो करीम रब मूसा अजकल दौरे जदीदान शॉर्टकट रस्तो खपे, थोड़े टाइम में घणो कुछ हासिल थे। पॉसिबल नामुमकिन कुछ भी कोने, शॉर्टकट ही रस्तो थो दसे। ओ कहिड़ो आ, कहीं दुखायल जो दुख खत्म कर, कहीं मजलूम जी मदद कर, कहीं यतीम जो सहारो थी पो, कहीं बेवह जे जिंदगी के सुहणो बनाए। इंशाअल्लाह ताला सजी जिंदगी जी इबादत जो अमल अजर हिकड़े पासे थई, पर जे न कहीं जी का दुआ हिकड़ी लगी वई त रब उता ही अर्शन ते अॾे छॾे। अचो त जिंदगी जो अज़म कयो। ऐ मुंहिंजा दोस्त नमाज पढ़ी सी पंहिंजे ला, रोजा रखिया सी पंहिंजे ला, हज कया सी पंहिंजे ला, सब कुछ पंहिंजे ला। कॾहिं ॿिए जे ला जीअण भी सिख।
कदे बे जेला जीण अंदाजो लगा मदीने जो ताजदार हुजे मस्जिद नबवी हुजे अबू बकर उमर उस्मान अली तलहा जुबैर ज़ैद सब बिलाल मुझे मुस्तफ़ा जा दीवाना हुजन ऐं मुझो मुस्तफ़ा हीअं ब आंगुरियूं हवाए में हिलाए ऐं फरमाए अना वकाफिलुल यतीम मुझो आका फरमाए हेडे मुझे चीचड़ुन दे निहारो मुझो हुजूर फरमाए हेडे मां मुस्तफा जे चीचड़ुन दे निहारो सहाबा निहारीन हुजूर फरमाए हे अलग थी सकन थियूं मुझा आका न थियूं थी सकन मुझो आका फरमाए त पो जेको तव्हां मां चाहे थो त क़यामत में मां मुस्तफा सा इए गड हुजे कंहिंजी तमन्ना है हुजूर असां सभिनी जी तमन्ना हर सहाबी जान कुर्बान करण ला तैयार थियो मुझे आका फरमाए पोजे महशर में हशर में जिते किते मां मुस्तफा सा गद थियण ता चाहियो त पो मां मुस्तफा ऐलान थो कयां त यतीम जी आहा यतीम जी संभाल कयो यतीम जी पर घोर कयो जंहिंजो अबो नाहे उनके अबे जेतिरो प्यार दे जंहिंजी अम्मा नाहे उनके अम्मा जेतिरो प्यार दे जंहिंजो कोई नाहे उनजो थी पो कंहिंखे किताब वठी दे कंहिं वटि कपड़ा पाइण ला कोन हुन कपड़ा वठी दे का बेवह औरत वेठी आ बेसहारी लगी वेठी आ उनके कुछ न कुछ एतिरो दे जो उनजो गाडड़ो हली पवे मां पहिरीं अर्ज कयो न त मुंहिंजो आका तो चवे रुगी यतीम जे मथे ते भला ॿियो कुछ भी नथो करे सगी रुगी प्यार सा हथ रख जेतरा हथ जे हेठो वार अचन रब एतरा गुनाह माफ करे छे जन्नत जो शॉर्टकट रस्तो जन्नत जो आसान रस्तो इंशाअल्लाह ताला ये कंदासी इंशाअल्लाह ताला ये कंदासी पंहिंजे हाल आहर मुझा मुर्शिद करीम सजन साईं दामत बरकातुल आलिया फरमाइंदान भला जे फकीर ॿियो कुछ नथा करे सघो त मुंह जी मुरकत ॾेई सघो था इन दौर में थोड़ो खिलण ही सिखो जेको रस्ते में मिले खिली चोस अदा अस्सलाम वालेकुम खुश आही ना शहजाद भट्टी फकीर खुश आही मुमकिन शहजाद भट्टी जे मथा को परेशानी जो आलम होजे तुझे मुरकण सा 2 मिनट ला हुन जी परेशानी दूर थी वने रब उनते भी राजी रब तोते भी राजी थी इंशाअल्लाह ये कंदासी इंशाअल्लाह ये कंदासी रात जो सुमण जे टाइम ते कलमो शरीफ पढ़ी पो सुमंदासी पांजे बच्चड़न के कलमो पढ़ाए बच्चड़न के कलमो पढ़ाए थोड़ा डी मेहनत कयो थोड़ा डी मेहनत कयो जी बच्चड़ो निंड्र में उथे उनके कलमे जो विरद करायो बच्चड़ो सुम्हे कलमो पढ़ी चे बाबा अल्लाह हाफिज मम्मा अल्लाह हाफिज अद्दा अल्लाह हाफिज एड़ी तरबियत कयो बच्चड़न जी जो नंढड़ो तेज ते निंड्र न करे नंढड़ा बार अथवा कंप्यूटर जन कंप्यूटर में का अलार्म फीड करे छरबा मोबाइल में पाण ही पे वजंदो आ बच्चड़े के 8-10 डी तरबियत कयो ओ अखियों बूटींदो न पाणे चंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखियों बूटी बंद मम्मा अल्लाह हाफिज बाबा अल्लाह हाफिज बेण अल्लाह हाफिज अंदाजो लगायो जेडी मलन सुमण वारो सुम्ही रहे ऐं तवा के चे तहां जो अल्लाह निगहबान सजी रात निंड्र कयो फरिश्ता चौकीदारी करे बियो छा खपे सजी रात निंड्र कयो फरिश्ता चौकीदारी कर जडे बच्चड़ो निंड्र मा उथे उनके उथण सा बाबा कलमो पढ़ 8 डी ई कंदो नेठ कलमे जो आदि थींदो जडे न कलमो पढ़ंदो हाने खबर थी सुमण वारो कलमो ऐं उथण वारो कलमो तोके बेनिफिट केड़ो दींदो जेको न सुमण वक्त कलमे जो आदि थी विदो जेडी बलन हजरत इजराइल इंदो हल पुट टिक टिकी दे चढ़ घणे डी नाटक कयो थे ते इजराइल के जो तरस इजराइल पहरी मा चवा त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ऐ मुझा दोस्त जवाब दे जे इजराइल मथों बीठो हुजे तुझे जुबान ते कलमो जारी हुजे बुधाए त जन्नत जी टिकट आहे या ना है उथण वारो कलमो तो के केड़ो फायदो दींदो जी न तो के किरामन कातिबीन जे कब्र में उथारीदा उथी घणई दी तो नाटक कया तो अखियों खोली दे तो के आदत हुंदी अखिन खोलण सा चंदे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मलाइका चौंदा मुनकर नकीर मौला जेको पुछण आया सी इयो त अगे ही बुधाए छे हाने इन के छा कयो रब चंदो जन्नत जी दरी खोले दियोस त क़यामत ताईं वेठो मजा वठे दोस्तों गाल नंढड़ी फायदो वडो कल्लत हुरूफहा कसरत मानी
कम थोड़ो नंढड़ो मकसद तमाम वडो इंशाअल्लाह ताला सा तवा ये कंदासी अल्लाह कंदो त बेड़ो पार थी विंदो थोड़ी घणी तकलीफ थींदी आ मानू के हर नए कम में तकलीफ थींदी आ पो जदे मानू थोड़ो ओजागो कंदो आ मथे में सूर पवंदो आ गोरी मानू खाइंदो आ गोरी मां सूर न छदींदो आ कहीं डॉक्टर सा रुजू कंदो आ कंसल्ट डॉक्टर सा रुजू कंदो आ जदे मानू के जिस्मानी तकलीफ थींदी आ त जेको कंसल्ट डॉक्टर हुंदो आ उन सा मानू राबतो कंदो आ जदे मानू के रूहानी तकलीफ थे कहीं अल्लाह वारे सा राबतो करे विजे अल्लाह कंदो बेड़ो पार थी विंदो दुनिया भरी पई आ मुझे मुस्तफा जे गुलामन सा चारई पासा भरिया पिया हन पर जंजो खाइबो तंजो गाइबो मां चवंदस जे कदे कल्ब वियो थे कटजी अच मुझे सजण साईं वट साबुण हणंदई सुरहो की न घुरंदई घट एड़ो ॾींदे दस मिलाईंदे मदीने जे मीर सां व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम।